सिंध तरक्की पसंद पार्टी तालके नसीराबाद तरफां पार्टी वाइस चेयरमैन शहीद इल्ताफ़ जसकण जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ नूनारी महले खां एहतजाजी मुज़ाहिरो करे अर्थर मोरी ते धरणो हयो वियो। सिंध तरक्की पसंद पार्टी तालके नसीराबाद तरफां शहीद सिंध इल्ताफ़ जसकण जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ज़िले सदर कामरेड मोहम्मद हयात तुनियो, खुदाबख्श सांगरू, मनसूस उमरो, दिलबर पेचुओ, रशीद मगसी, कामरेड आशिक अली नूनारी, शबीर चन्ना सिराई, मुनीर अहमद चिंजणी जी अॻवानी में नूनारी महले खां एहतजाजी रैली कढी अर्थर मोरी ते धरणो हयो वियो। रैली में शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि, अवामी तहरीक जे मोहम्मद रफ़ी लगारी, SUP जे अलीगुल कांदड़े, कमनान जे आसिफ अली काठे ऐं ॿियनि कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि महीनो थियण वारो आहे त हिन वक़्तु ताईं सिंध सरकार पुलिस इंतिज़ामिया हिन मामले में जेको उन्हनि जो रवैयो आहे उहो इंतिहाई सुस्त ऐं मज़मत जो आहे। इन जे करे असां सिंध सरकार खां ऐं ॻंढेलर खां IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त अल्ताफ़ जसकाणी हिकिड़ो वाहिद पर्द न हो पर हिकिड़ो क़ौमी अॻवान हुयो ऐं उनखे कातिलनि खे गिरफ़्तार करण में जेका सुस्त रवैयो अख़्तियार कयो वञे उहो तर्क करे पूरी तौर ते हुनजा जेके असुल जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कानूनी मुतालबो इहो आहे त जेको असांजो शहीद इल्ताफ़ जसकण खे शहीद कयो वियो आहे उन में जेके रुपोश जवाबदार आहिनि असीं चवंदासीं इन्हनि खे फ़ौरन असुल रिंद खे इन्हनि खे जेका गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं इन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे असांजा ही एहतजाजी मुज़ाहिरा सॼी सिंध में जेका थियनि पिया ऐं असीं अञा बि जेका सॼी सिंध में जेका एहतजाजी मुज़ाहिरा जलसा जुलूस कढंदा रहंदा जेसीं ताईं इहे कातिल जेका गिरफ़्तार नथा थियनि। शहीद सिंध इल्ताफ़ जसकाणी जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। सिंध हुकूमत जी ना हली आहे जो अञा ताईं कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघे। असीं मुतालबो कयूं था आला अख़्तियारनि खां त शहीद इल्ताफ़ जसकाणी जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो। शहीद सिंध इल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जो कोई असांजो एहतजाजी मुज़ाहिरो आहे नसीराबाद में अहिड़ी तरीक़े सां असांजो महीनो थी वियो आहे सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा हलनि था पर कंडोला या इंतिज़ामिया शहीद सिंध इल्ताफ़ जसकाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमिल ख़िलाफ़ वई आहे ऐं फेल वई आहे ऐं असां वज़ीर आला सिंध खां गुज़ारिश था कयूं त शहीद सिंध इल्ताफ़ जसकाणी कातिल